4, -1 खे कार्तीसी मथाछिरे या कोऑर्डिनेट प्लेन ते ठाहिणो आहे। उन खां पोइ इहो ॿुधाइणो आहे त कोऑर्डिनेट प्लेन जे कहिड़े क्वाड्रंट या कहिड़े चौथे में इहो नंबर मौजूदु आहे। सो एक्स महवर ते अगरि असां ॾिसूं त 4 आहे, यूनिट असांजो पॉज़िटिव। इन जो मतिलबु त असली नुक़्ते या ओरिजिन खां 4 एका सॼे पासे वञिणो आहे। सो हिन जॻह ते असां वटि आहे एक्स। उन खां बाद में आहे -1 माइनस में। इन जो मतिलबु इहो आहे त वाई कोऑर्डिनेट जेको आहे असांजो -1 आहे, यानी असांखे मथे वञण बजाए हेठि अचिणो आहे। सो -1 यूनिट हिते हिन जॻह ते मौजूदु ईंदो। सो ही पॉइंट असां ॾिसूं त कहिड़े क्वाड्रंट या कहिड़े चौथे में मौजूदु आहे। सो को चौथा कीअं विराइबा आहिनि, चौथा हीअं विराइबा आहिनि। सो ही पहिरियों चौथो या क्वाड्रंट, ही ॿियो क्वाड्रंट, ही टियों क्वाड्रंट ऐं ही चौथों क्वाड्रंट आहे। ही पॉइंट कहिड़े क्वाड्रंट में मौजूदु आहे त ही चौथे क्वाड्रंट में मौजूदु आहे। ऐं हिते क्यू जेको आहे उहो क्वाड्रंट जे लाइ इस्तेमालु थियल आहे, इन जे करे भरिणो न आहे। सो पंहिंजो जवाबु चौथों क्वाड्रंट आहे। सो जवाबु दुरुस्त आहे। अहिड़े तरीक़े सां पाण वटि हिकिड़ो ॿियो सुवालु आहे ही, जंहिंमें आहे त 8, -4 खे पाण खे प्लॉट करिणो आहे या ठाहिणो आहे ऐं उन खां पोइ उन जो बि ॿुधाइणो आहे त उहो कहिड़े क्वाड्रंट में मौजूदु आहे। सो 8 यूनिट एक्स ते असां वेंदासीं त पॉज़िटिव हिन जॻह ते। उन खां बाद में 4 यूनिट पाण खे वाई ते नेगेटिव वञिणो आहे, ओ हिन जॻह ते। ऐं ही पॉइंट बि जेकॾहिं पाण ॾिसूं त कहिड़े चौथे या कहिड़े क्वाड्रंट में मौजूदु आहे, त इहो बि चौथे क्वाड्रंट में मौजूदु आहे। सो चौथों क्वाड्रंट या फोर्थ क्वाड्रंट सिलेक्ट कंदासीं। ही बि पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। इन खां बाद में पाण वटि ॿियो सुवालु आहे त -5, खे पाण खे ठाहिणो आहे। उन खां पोइ उन जो बि क्वाड्रंट ॿुधाइणो आहे। सो -5 जेकॾहिं असां ॾिसूं त इन जो मतिलबु आहे असांखे खॿे पासे वञिणो आहे एक्स एक्सिस ते। सो ही हिन जॻह ते मौजूदु हूंदो। इन खां बाद में 5 यूनिट पाण खे पॉज़िटिव मथे वञिणो आहे वाई एक्सिस में। सो इहो पॉइंट हिन जॻह ते मौजूदु आहे। हाणे इहो पहिरें क्वाड्रंट में कोन्हे पर ॿिए क्वाड्रंट में आहे, टें क्वाड्रंट में बि कोन्हे, चौथे क्वाड्रंट में बि कोन्हे, यानी पंहिंजो जवाबु छा आहे, ॿियों क्वाड्रंट यानी सेकंड क्वाड्रंट। सो पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे।